कश्मीर मां ख़बर ॾींदा हलूं त कश्मीर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी शफ़ाफ़ियत ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जे अॻवान बिलावल खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बैंक अल्फिला ऐं बिसप फ्रेंचाइज़ होल्डर मिली भगत सां मुस्तहक औरतुनि जा 50% पैसा खसे था वञनि, जॾहिं त औरतुनि सां गैर अख़लाक़ी रवैया पिण रखिया वञनि था ऐं कैंप ते ईंदड़ औरतुनि खे एजेंटनि ज़रिए ज़लील कयो वञे थो। कामरेड इसरार अहमद जो चवण हो त फ्रेंचाइज़ होल्डर धीरज कुमार सरकारी उस्ताद हूंदे बि बिसप प्रोग्राम में गैर कानूनी कम करे थो। मासूम ॿारनि जे मुस्तक़बिल सां खेॾण खां पोइ हाणे औरतुनि जा पैसा बि चोरी करे थो, जंहिं ख़िलाफ़ सरकार खे फौरी कार्रवाई करणु घुर्जे। मुज़ाहिरे में शिरकत कंदड़नि मुतालबो कयो त मुस्तहक औरतुनि जा पैसा बिना कंहिं विचोले जे संदन हथनि ताईं पहुचाया वञनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।